गैरत जे नाले ते क़त्ल, कॾहिं मर्द त कॾहिं औरत। अहिड़ियूं ख़बरूं त तव्हां ॿुधियूं ऐं पढ़ियूं हूंदियूं, पर गैरत में अची सॼो ॻोठ ई साड़े छॾियो। अहिड़ियूं ख़बरूं शायदि न ॿुधियूं या पढ़ियूं हुजनि। जैकमाबाद में जॾहिं ॿिनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ नौजवान जोड़े पसंदि जो परिणो कयो त छोकिरी जे माइटनि छोकिरी वारनि जे ॻोठ खे पेट्रोल हाड़े बाहि ॾेई छॾी। हीउ वाक़ियो कीअं पेश आयो, ॿिन्हिनि जी शादी कीअं थी, पुलिस का कार्रवाई कई या न, अचो त तव्हांखे ॿुधायूं था। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTA न्यूज़। ठुल जे ॻोठ गाज़ी खान चना में हिकु मोहबत वारी शादी अहिड़ो तूफ़ान खड़ो कयो जो सॼो ॻोठ ख़ौफ़, बाहि ऐं इल्ज़ामनि जी लपेट में अची वियो। कहाणी शुरू थिए थी 5 मई जी सुबुह खां। कबीर अहमद नाले शख़्स मीरपुर बुढ़ड़ो थाणे ते पहुचे थो। संदसि चहिरे ते ख़ौफ़ ऐं कावड़ ॿई हुआ। हू पुलिस खे ॿुधाए थो त राति जे आख़िरी पहर तक़रीबन 4 वॻे मोहम्मद हुसैन बुढ़ड़ो पंहिंजे साथियुनि सां गॾु संदसि घर में दाख़िल थियो। उन वक़्तु घर वारा सुम्ही पिया हुआ। रड़ियूं बुलंद थियूं ऐं संदसि भेण सिदरा खे ज़बरदस्ती खणी विया। रुॻो एतिरो ई न, FIR में इहो बि लिखायो वियो त जवाबदार वेंदे वेंदे घर में रखियल 5 तोला सोन, 1,80,000 रुपया रोक रक़म ऐं 2 मोबाइल फ़ोन बि पाण सां गॾु खणी विया। ॻोठ में इहा ख़बर जंग जी बाहि वांगुरु पखिड़िजी वई। हर पासे हिकु ई ॻाल्हि थी रही हुई, सिदरा खे अगवा कयो वियो आहे। पोइ उहो ओचितो मंज़र बदिलजी वियो। कुझु ॾींहं बाद सोशल मीडिया ते हिकु वीडियो साम्हूं अचे थी। वीडियो में सिदरा चना ऐं हसन बुढ़ड़ो गॾु वेठल हुआ। संदन हथनि में हलफ़नामा हुआ। न ख़ौफ़ न घबराहट। सिदरा जो आवाज़ पुरसुकून हो। हुन चयो त मां पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां। असां कोर्ट मैरिज कई आहे। मां घर मां सिर्फ़ु हिकु जोड़े में निकिती हुईसि। न सोन खयो न पैसा। हुन इहो बि वाज़े कयो त संदसि उमिरि 14 साल न पर 20 साल आहे। हीउ वीडियो वायरल थी ऐं पोइ कावड़ भड़की उथी। साॻी शाम हथियार बंदनि माण्हुनि मोहम्मद सिद्दीक़ आराई ॻोठ पहुता। शाहिदनि मूजिबि रुॻो दर्जन न पर सभई माण्हू गॾु हुआ। फिज़ा में कावड़ भरियल हुई। पोइ ओचितो हमिलो शुरू थी वियो। हिकु शख़्स जे हथ में पेट्रोल जो जेरी कैन हो। हुन घरनि ते पेट्रोल हारियो। चंद ई लम्हनि में बाहि जा शोला आसमान ताईं बुलंद थियण लॻा। माण्हू रड़ियूं कंदा रहिया। औरतूं ॿार खणी भॼंदियूं रहियूं, पर बाहि सभु कुझु गिड़काए वई। 2 दर्जन खां वधीक घर सड़ी विया। गुलाम शबीर बुढ़ड़ो बाद में FIR दाख़िल कराईंदे इल्ज़ाम लॻायो त हमिलो सिदरा चना जे माइटनि ऐं बिरादरी वारनि कयो आहे। होॾां हसन बुढ़ड़ो जे वालिद हिकु ॿियो हैरान कुंदड़ दावा कयो त संदसि चवण हो त हीउ रुॻो पसंदि जी शादी जो मामिलो न हो, पर हुन बाहि जे पोयां सियासी दुश्मनी बि शामिल हुई। हुन इल्ज़ाम लॻायो त हुननि PPP उम्मीदवार सोहराब सर्की, एजाज़ जखराणी जी हिमायत कई हुई। सरदारनि खे इहा ॻाल्हि न वणी ऐं उन्हनि मुख़ालिफ़त जी सज़ा सॼे ॻोठ खे ॾेई छॾी। संदसि मूजिबि सियासी मुदाख़लत एतिरी हुई जो फायर ब्रिगेड खे बि बाहि विसाइण न ॾिनो वियो। जॾहिं सड़ंदड़ घरनि जूं वीडियो सोशल मीडिया तां निकिरी कराची ताईं पहुतियूं त पुलिस बि हरकत में आई। SSP जैकमाबाद फैज़ान अली आराई मूजिबि पुलिस फ़ौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुती। माइटनि खे मुंतशिर कयो वियो ऐं 2 माण्हुनि खे गिरफ़्तार बि कयो वियो। पर अॼु बि केतिरई सवाल ज़िंदा आहिनि। छा हीउ रुॻो गैरत जो मामिलो हो या सियासत बि हिन बाहि खे हवा ॾिनी? ऐं सभ खां वॾो सवाल, 2 माण्हुनि जी मोहबत जी सज़ा सॼे ॻोठ खे छो मिली?